बुद्धि जॾियो मो गरीब मुने जी ॻाल्हि यादि रखो जैसी जीअर आयो तेसी अल्लाह खां ॾियो रब जो ख़ौफ़ हुजे पर जेॾी महिल तो पाण सभिनि खे मरणो आहे जेॾी महिल मौत अचे न मरण वारो टाइम वेझो अचे उन महिल शैतान कोशिशि कंदो त हिनखे नाउमेद करियां पर उन वक़्त में शैतान खे औज़ु बिल्लाह पढ़ी खाॿे पासे 3 दफ़ा थुकूं हणी जो लानती परे थी केॾो बि गुनाहगार आहियां मुंहिंजो रब बख़्शणहार आहे मरो त रब में उमेद खणी वञा त रब तूं माफ़ कंदे तो में उमेदवार आहियां जेका उमेद खणी वेंदे रब ओड़ो हूंदो जैसी जीअं आयो तेसी ॾिजो जॾहिं मरो त पोइ रब में उमेद खणी वञा त बख़्शणहार आहे छॾींदो बसि जहिड़ी उमेद खणी वेंदा रब ओड़ो ॾिसंदा अल्लाह साहब के भाईवार न कजा वला यक़तलून नफ्स अल्लती हर्रम अल्लाहु इल्ला बिल हक़ नाहक खून न कजा नाहक कत्ल न कजा कत्ल वॾो गुनाह आहे कत्ल वॾो गुनाह आहे वला यज़्नून ज़िना बि न कजो अल्लाह जा वली शिरक बि कोन कंदा ना के माराईंदा बि कोन अल्लाह जा वली ज़िना जहिड़े बुरे कम के वेझो ई कोन ईंदा हिते त साईं साईं वेठो आहे घर में माइयुनि जे विच में बल्कि पढ़ायूं मायूं साईं खे ज़ोर वेठियूं ॾीनि आऊं पोड़ो आहियां मुंहिंजी 87 साल उमिरि आहे मञो ना ओजा कन सफ़रनि जलसनि रक्त पित्त नुपुड़े कढी छॾियो हलो ना हफ़्ते 15 ॾींहं ॻोठ वञा थो त पुठिनो सतो पिया जहिड़ा भाउ भेण पिया आहियूं पर जे करे न दारियूं छोकिरियूं मूंखे अची खट ते ज़ोर ॾीन त इन ईश्वर को पोड़ो आहे न 70 सालनि जो कसम ख़ुदा जो इन जे पुत में बि ऑपरेशन थींदी हा वधी जो पढ़ाइयुनि माइयुनि जे विच में वेहण वारो वली आहे दुश्मन आहे मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत जो ज़ोर बढ़िया रे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद नबी में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिठाइन रसूल जी घरवारी रसूल जी हवेली हुजरे में निकरी मस्जिद में आई साईं जन सां ॻाल्हाए पई के कम सां परियां हिकिड़ो सहाबी पियो अचे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घरवारी खे चयो सहाबी पियो अचे तूं वञ घर जल्दी वञ साईं जन जी घरवारी हली वई घर सहाबी जॾहिं वेझो आयो मस्जिद में तॾहिं अल्लाह जे रसूल सफ़ाई बयान कई अब्बा ये माई जेका बीठी हुई जॾहिं मूं ॻाल्हायो पियो न इहा मुंहिंजी ज़ाल हुई तॾहिं सहाबी हैरान थी वियो कि इहा असांखे हाणे अव्हां में शक थो रही आहे जो तव्हां पंहिंजो सफ़ाई पिया बयान कयो तॾहिं रसूल छा फरमायो ख़बरदार शैतान दुश्मन आहे तव्हांजे दिलि में वसवसा विझंदो त तव्हां नबी जे ते कलमो पिया पढ़ो ॾिसो पढ़ाई माइन सां पियो ॻाल्हाए इन जे करे ज़रूरी हो तव्हां सफ़ाई बयान करियां त तव्हां शैतान जे हमले खां बची वञो दारी माई कोन हुई जे मोहम्मद मुस्तफ़ा दारी माई जे अॻियां बिना पर्दे जे नथो अची सघे त अॼुकल्ह जो पीर मुर्शिद बिना पर्दे जे नथो अची सघे साईं खे जो घोड़े बार बद हाँ खबरदार शिरक कोन कंदा नाहक कत्ल कोन कंदा ज़िना कोन कंदा वमन यफ़अल ज़ालिक यल्क़ा असामा जेको इहे कम कंदो हुन वॾे गुनाह खे वञी हासिल कयो युज़ाफ़ लहुल अज़ाब यौमल क़ियामह व यख़लुद फ़ीहि मुहाना उन जे लाइ अल्लाह जी फरमातो अज़ाब डबल क़यामत जॾहिं उन जे लाइ अज़ाब ॾियणो आहे उन में सदाईं रहंदो